पाण वोट उनखे ॾींदासीं जंहिं लाइ असांजी बिरादरीअ जो चङो मुड़ुसु चवंदो। अड़े ये बिरादरियुनि वारा इतिहाद मुतहद थियल क़ौम खे टोड़ण लाइ जोड़िया विया आहिनि। वाह अड़े वाह, अजीब माण्हू आहीं यार तूं त। असांजी बिरादरीअ जो इतिहाद 15 सालनि खां जुड़ियल आहे ऐं असांजो इतिहाद त आहे बि मज़बूत। तव्हांखे बिरादरीअ जे इतिहाद जो अॻुवाण जानवरनि वांगुरु पियो हलाए त उन अॻुवाण खे वरी जुड़तू सरदार ऐं नवाब हलाए रहिया आहिनि। इहे जुड़ियल इन करे आहिनि त जीअं वोटनि वक़्तु इन्हनि खे इस्तेमालु करे सघिजे। इन्हनि इतिहादनि जो ॿियो को बि फ़ाइदो या मक़सदु आहे ई कोन। बिरादरियूं ऐं इतिहाद जोड़े मुतहद क़ौम खे टोलियुनि में विरहाइण वारा साज़िशी पंहिंजे ज़ाती मफ़ादनि खे तरजीह ॾियण वारा इहे सभई टोला तव्हांजा हमदर्द न आहिनि। तव्हांखे ग़ुलाम बणाए तव्हां ते हुकूमत करण लाइ इहे इतिहाद ऐं बिरादरियूं जोड़ियूं आहियूं। एतिरी आसान ॻाल्हि सम्झ में नथी अचेव। बाबा जेकी सालनि खां तव्हां ते हुकूमत करे रहिया आहिनि उन्हनि खे इहा पक आहे त माण्हू हाणे ईअं वोट ॾींदा ई कोन। तंहिं करे मुतहद क़ौम जी तालीम तबाह करे अवाम खे ज़ातियुनि बिरादरियुनि जे इतिहाद वारनि टोलियुनि में विरहाए उन्हनि खे क़ाबू करे सॼी क़ौम खे नक में न थेली विझिजे जेका हुननि विझी छॾी। सोशल मीडिया ते कोन था ॾिसो, सॼी सिंध जे बिरादरियुनि जा अॻुवाण बोतार वॾे जे बंगलनि ते रोलू कुतनि वांगुरु धिका पिया खाइनि ऐं बोतारनि खे इहा पक बि ॾियारनि पिया त हिन भेरे बि असांजी बिरादरी तव्हां सां गॾु आहे। तव्हांखे ही इलेक्शन बि खटराए ॾींदासीं। ॾाॾा पंहिंजे बिरादरीअ जे चङे मुड़ुसु वाइदो कयो आहे त जे हिन भेरे पाण वारे बोतार खे वोटनि में कामयाबु कयोसीं त बोतार असांखे अस्पताल बि ठाराए ॾींदो ऐं स्कूल मां पंहिंजा माल ऐं बोह कढी वरी स्कूल खे खोलाए उते उस्ताद मुक़ररु करे ॿारनि जी तालीम जारी कराईंदो। पोइ अकुल जा अंधा जे बोतार ऐं चङा मुड़ुसु तव्हांजा ऐं तव्हांजे औलाद जा एतिरा हमदर्द आहिनि त 15 सालनि खां हाणे ताईं तव्हां लाइ छा कयो अथनि सिवाय तबाही करण जे। को हिकिड़ो कारनामो त ॿुधायो न। अड़े हलंदड़ स्कूल बंदि कराए निसाब जा किताब कबाड़ीअ में विकिरो करे छॾनि त मतां क़ौम पढ़ी पवे ऐं उन्हनि खे इहा पक आहे त जे क़ौम पढ़ी पई त हिननि फौरन रहज़रनि जा दुकान ई बंदि थी वेंदा। केरु हिननि जी गाॾियुनि जे पोयां धूड़ में डोड़ंदो वतंदो। 20 सालनि में तव्हां आम माण्हू खे कहिड़ो फ़ाइदो मिलियो आहे? कॾहिं सोचियो अथव? सिंधियुनि जी तालीम छो तबाह कई अथनि? कॾहिं सोचियो अथव? अड़े चङनि मुड़ुसनि ऐं बोतारनि जा ना अहल ॿार 18 ग्रेड जा ऑफिसर छो था थियनि ऐं हिकिड़े मिसकीन वालिदैन जो अहल ॿार कमीशन पास थो करे उनखे नौकिरी नथी मिले।